अस्सलाम वालेकुम। समूरन सिंध वासियन के जश्न आज़ादी जी दिल जी गहराइन से मुबारकबाद पेश थो कयां ऐं इहो सम्झां थो जेका पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी जेका स्ट्रगल रही आहे, जेका जदोजहद रही आहे, उहा हिन मुल्क में मीडिया जी आज़ादी जे लाइ आहे, हिन मुल्क में पार्लियामेंट जी बालादस्ती जी लाइ आहे, हिन मुल्क में तमाम इदारनि खे पंहिंजे डोमेन में रही करे कम करण जी लाइ आहे। ऐं आउं सम्झां थो त मुस्तक़बिल करीब में जॾहिं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ पंहिंजे हिन मंशूर जे मुताबिक़ हिन मुल्क में सभिनी इदारनि खां उन्हनि जी डोमेन में रही करे कमु वठंदो त हीउ मुल्क खुशहाल थींदो ऐं हीउ मुल्क तरक़ी कंदो। इंशाअल्लाह ताला मूंखे पंहिंजे क़ाइदीन मां, मुंहिंजी पंहिंजी क़यादत मां तमामु ज़्यादा उमेदूं वाबस्ता आहिनि ऐं आउं सम्झां थो त उहे इहे जेके टारगेट्स आहिनि, इहे जेके उनजी आइन आहे या जेका मंशूर आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी, इन्हनि खे हासिल करण में कामयाब थी वेंदा ऐं हीउ मुल्क जेको नवाज़ शरीफ जो विजन आहे त हीउ मुल्क एशियन टाइगर्स बणिजे, त हुन एशियन टाइगर्स हिन मुल्क खे बनाइण में आउं सम्झां थो त पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ इंशाअल्लाह कामयाब थींदी।